अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी या फ़त्ताह सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्मा मिन कुल्लि शैतानिन वहाम्मा व मिन कुल्लि ऐनिन लाम्मा। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर कुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद बोलिए अभी बते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना
व मौलाना मुहम्मदिल फातिह लिमा उग़लिक़ वल ख़ातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ बिल हक़्क़ वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिही हक़्क़ क़द्रिही व मिक़दारिहिल अज़ीम। हम्दो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम प्यारी जमायत सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुहर्रमुल हराम शरीफ जा ही जुम्मा शुरू हन ऐं तव्हां ऐं असां हिन बरकतुन रहमतुन वारे महीने में आहियूं। अल्लाह ताला जो हिकिड़ो निज़ाम आहे, उन निज़ाम जे तहत अल्लाह कंहिं शइ खे वधि फ़ज़ीलत ॾींदो आहे, कंहिंखे घटि ॾींदो आहे। फ़ज़ीलतूं ॾियण वारी ज़ात मुंहिंजे रब जी आहे, अल्लाह जी आहे। हे महीनो मुहर्रमुल हराम शरीफ़ जो, हिन में ॿिया बि वाक़िया आहिनि। हिन जो ताल्लुक़ रुगो करबला सां नाहे, ॿिया बि वाक़िया इस्लाम जा खोड़ आहिनि जिन जो ताल्लुक़ हिन महीने सां हुआ, पर करबला वारे वाक़े खे हिकिड़ी ख़ासि फ़ज़ीलत आहे, हिकिड़ो ख़ासि मक़ाम आहे। उन जो सबबु आहे त करबला जो जेको वाक़ियो आहे उनखे निस्बत मुंहिंजे महबूब जे बचड़नि सां हुआ। ऐं हर मुसलमान फितरी तौर ते मुंहिंजे महबूब जे बचड़नि सां ख़ासि मुहबत कंदो आहे, आल बैत सां मुहबत कंदो आहे। ऐं आल बैत सां मुहबत फितरी अमल आहे, ईमान जो जुज़ आहे। जंहिं माण्हूअ में आल बैत जी मुहबत नाहे उहो सम्झे त उन जो ईमान नाक़िस आहे। असां अहले सुन्नत व जमात आहियूं। अहले सुन्नत व जमात वारनि वटि महबूब जे असहाबनि जी मुहबत बि ईमान आहे, त मुंहिंजे महबूब जे बचड़नि जी मुहबत बि ईमान जो हिसो आहे। न को ख़ारिजी, न को नासिबी, न को असीं राफ़िज़ी, न को उन्हनि मंझां जेके महबूब जे असहाबनि सां दुश्मनी रखनि, न को उन्हनि मंझां जेके महबूब जे अहल बैतनि बचड़नि सां दुश्मनी रखनि। अल्लाह असां ते महिरबानी फरमाई आहे, करम फरमायो आहे। जीअं दीननि मंझां इस्लाम विच थरो मोतदिल दीन आहे, अहिड़ी तरह इस्लाम ॾे निस्बत रखण वारा, पाण खे मुसलमान सॾाइण वारा जेतिरा बि फ़िरक़ा आहिनि उहे सभु फ़िरक़ा आहिनि। जमायत हिकिड़ी आहे, जंहिं जमायत खे बि अल्लाह इस्लाम वारी विच थराइप अता फरमाई आहे। उहा जमायत वा अहले सुन्नत व जमात जेके महबूब जे बचड़नि तां बि क़ुर्बान, त महबूब जे सहाबनि तां बि क़ुर्बान। लिहाज़ा इहा ॻाल्हि ज़हन में रखो त अहल बैत सां मुहबत फितरी आहे हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त अहल बैत सां मुहबत शरई आहे। अहल बैत सां मुहबत छा आहे? चओ चओ सभु चओ। अहल बैत सां मुहबत माना नबी पाक जी निस्बत जे करे मुहबत बि करणी आहे, पर करणी आहे शरीयत जे हद में। मुहबत जो इहो मतिलबु कोन्हे त हथ जूं शयूं असां ठाहियूं, हथ जूं ॻाल्हियूं कयूं। बाबा छो जी अहल बैत जी मुहबत आहे? जीअं इस्लाम जा मुखालिफ़ फ़िरक़ा जेके आहिनि निस्बत पंहिंजी इस्लाम ॾे कनि था, पर उन्हनि जो तरीक़ेकार ग़लति आहे। उहे अहल बैत सां मुहबत जी दावा कनि था, पर पिटको करे, पिटको हराम आहे। अहले सुन्नत व जमात खां सवा जेके मुखालिफ़ीन आहिनि उहे अहल बैत सां मुहबत जी दावा कनि था, पर मातम करे, मातम तरीक़ो ग़ैर शरई आहे। उहे अहल बैत सां मुहबत जी दावा कनि था मथा उघाड़ा करे, असहाबनि खे गारियूं ॾेई करे, त इहो तरीक़ो शरई नाहे। हा, असांखे अबू बकर बि प्यारो आहे, उमर साईं बि प्यारो आहे, उस्मान साईं बि प्यारो आहे, अली साईं बि प्यारो आहे, इमाम हसन बि प्यारो आहे, इमाम हुसैन बि प्यारो आहे, पर मुहबत उहा कबी जेका मोहम्मद मीर असांखे ॾसी आहे। सम्झो था अलाए कोन? या तमहीद में मां ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कई आहे। हाणे दुआ घुरो त अल्लाह ताला मां फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। हाणे ही मौज़ू तक़रीबन पाण हलाईंदासीं तफ़सील सां इंशा अल्लाह ताला। वरी 10 मुहर्रम शरीफ़ बि आहे, उन ते पंहिंजो मौज़ू हलंदो, पर जुम्मन ते जेको मां
अॼु शुरू कंदुसि इंशाअल्लाह। ये 2-3 जुमा हलाईंदासूं तफ़सील सां, ये तव्हांखे क़ुरान पाक सम्झाइजे, जीअं तव्हांखे हदीस पाक सेखारिजे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अन्या सब गोंदा पढ़ो, सब जाओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैया हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अन्या बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह, अन्या शौक़ सां सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, ऐं ईमान वारो इस्तईनु मदद वठंदा कयो बिस्सब्रे सब्र खां, सब्र सां, वस्सलाते ऐं निमाज़ खां। अल्लाह तबारक व तआला मोमिनन खे हुकुम फरमायो आहे त जॾहिं बि तव्हांजे मथां ॾुखियो वक़्तु अची वञे, अल्लाह तबारक व तआला जो निज़ाम आहे, ॾुख बि रब पैदा फरमाया, सुख बि रब ज़ुल जलाल पैदा फरमाया, पर उन्हनि ॾुखनि मझां निकिरण जो तरीक़ो बि मुंहिंजे रब ज़ुल जलाल पंहिंजे पाक कलाम मजीद में पाण बयान फरमायो आहे। दुख अचना है, सुख अचना है, इंसानन जे मथा गम अचना है, इम्तिहान अचना है। इम्तिहान अब अल्लाह तबारक व तआला पान पैदा फरमाया है। अल्लाह तबारक व तआला खिताब फरमायो आ, अल्लाह तबारक व तआला मुखातब फरमायो आ। किन के अल्लाह खिताब फरमायो आ, ईमान वारन के, मुस्तफ़ा करीम जे उम्मतिन के। ईमान वारन जो लक़ब खिताब कायनात में इन खां वधीक को लक़ब आहे ही कोन। अल्लाह फरमायो, ऐं ईमान वारो इस्तईनु मदद वठंदा कयो, मौला कंहिंखां मदद वठंदा कयूं। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, जॾहिं बि तव्हांजे मथां ॾुखियो वक़्तु अची वञे, जॾहिं बि तव्हांजे मथां ग़मनि जा पहाड़ किरी पवनि, ॿ कम करणु तव्हांजो कमु आहे। ऐं वरी टियों कमु मां अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रहमत जे ज़िम्मे खणी छॾियो आहे। इलाहल आलमीन, ॿ कम असांखे कहिड़ा करणा है? अल्लाह फरमायो, पहिरो कमु तव्हांखे सब्र करणो आहे, ऐं ॿियो कमु तव्हांखे ही करणो आहे जो तव्हां निमाज़ खां मदद वठंदा कयो। इलाहल आलमीन, ये ॿई कम असां कया, टियों कमु तो पंहिंजे ज़िम्मे कहिड़ो खयो आहे? अल्लाह ताला फरमायो, जॾहिं इहे ॿई कम तव्हां कंदव त पोइ मां रब ज़ुल जलाल जी मदद तव्हां सां सुबुह शाम सदा गॾु हूंदी, गॾु रहंदी। इन्नल्लाह, बेशक अल्लाह तबारक व तआला जी रहमत। अल्लाह ताला हिन जगह ते फरमायो आहे, रब पाण गॾु आहे। अल्लाह गॾु हलण खां पाक आहे, बंदे सां गॾु बीहण खां पाक आहे। अल्लाह तबारक व तआला जिस्म खां पाक आहे, अल्लाह तबारक व तआला ज़ाहिरी हथनि खां पाक आहे। पर हिते माना हीअ आहे, अल्लाह ताला फरमायो आहे, जॾहिं तव्हां ते ॾुख अचनि, जॾहिं तव्हां वटि तकलीफ़ूं अचनि, जॾहिं तव्हांजे मथां ग़मनि जा पहाड़ टुटी पवन, त धाड़ घोड़ा न कजो, मातम न कजो, रड़ियूं न कजो, या हुसैन करे रोडन ते न निकिरजो, पंहिंजा कपड़ा न फाड़जो, पंहिंजी औरतुनि खे बेपर्दा न कजो। इलाहल आलमीन, छा कयूं? रब फरमायो उहो कजो, ॼण त रब फरमाए पियो उहो कजो जेको तव्हांखे मुंहिंजो घोट मुहम्मद करीम सेखारे।
जिए मुझो महबूब चवे व इं कजो। शरई मोहब्बत वा गैर शरई मोहब्बत न को सहाबन सां सूहे थी न को गैर शरई मोहब्बत अहल बैतन सां सूहे थी। हाणे इहो मौला जो हुकुम आ। पहिरीं आयत में ॻाल्हि थी इहा ईमान वारनि खे। कंहिंखे ॻाल्हि थी? ॻाल्हायो। पाण खे ईमान वारो सम्झो था अलाए न? ईमान वारो सम्झो था? पहिरीं ॻाल्हि इहा रब फरमाई त मदद वठो सब्र खां, मदद वठो निमाज़ खां। अॻिते वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। ओ न चइजो, समझो, वला तक़ूलू न चइजो कंहिंखे मौला लिमन युक़तलु उहो बानो जेको अल्लाह जी वाट में शहीद थी वञे। लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह मौला छा उनखे न चवणो आहे? अल्लाह फरमायो उनखे मोवल न चइजा। मौला मरी वियो वेचारे जी सिसी धड़ खां धार थी वई। इलाहल आलमीन वेचारे जो जनाज़ो बि पढ़ियोसूं। इलाहल आलमीन उनखे दफ़न बि कयोसूं। इलाहल आलमीन वरी उनजी ताज़ियत बि वरितीसूं। मोवल आहे हे ज़ाहिर में असां खां जुदा थी वियो आहे। अल्लाह ताला फरमायो आहे तव्हां इहा ॻाल्हि सम्झी कोन था सघो। मां अल्लाह तव्हांखे हुकुम थो फरमाया वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। उन्हनि खे मोवल न चइजो। मौला बाक़ी छा आहे? अल्लाह फरमायो मां ॾेहनि जो दातार रब ज़ुल जलाल ऐलान थो कयां त शहीद मोवल हरगिज़ कोन आहे। शहीद सदा ज़िंदहबाद हूंदो आहे। वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ। मौला पो हे मरण, मौला हे पो दफ़न थियण, मौला हे जनाज़ो थियण, मौला हे कफ़न पाराइण। मौला जेकॾहिं उहो परिणियल हो त उनजी घर वारी उन खां जुदा थी चुकी आहे। इलाहल आलमीन हाणे उहा बेबाह वा। मौला इन्हनि हुकुमनि जो छा थींदो? अल्लाह फरमायो वला किल्ला तशउरून। तव्हांखे इन राज़ जी ख़बर आहे ई कान। तोड़े जो ज़ाल जुदा, तोड़े जो कब्र में दफ़न, तोड़े जो जनाज़ो, तोड़े जो ताज़ियत, तोड़े जो तॾो। पर मां अल्लाह पाण आसमाननि खां थो ऐलान फरमायां त शहीद खे मोवल न चइजां। शहीद सदा ज़िंदह हूंदो आहे। हलो भला क़ुरान आहे ऐं क़ुरान जो हर अखर बर महल आहे। बर महल माना उहा जेका शइ जिथां जे लाइ हुजणु घुरिजे उते ई आहे। ईअं कोन्हे त अखर हुजे हिते जीअं असां ॻाल्हाईंदा आहियूं। चवणो हिकु अखर आहे ज़बान तिरकी पई ऐं अखर ॿियो निकिरी ची टांगे कांप रही थी। हमरा जो कांपे टांग रही थी। ज़बान हमरा जी तिरकी पई या तिरक थींदी आहे। पर अल्लाह ऐब खां चओ पाक वा कोन था चवनि। अल्लाह ऐब खां, अल्लाह नक्स खां लखियूं जानवर था जंगल में गुज़ार। नकी समरो तन सां नकी बाहे बारिल। असुर जो उथी पह जो साईं संभारिल। असुर जो उथी पह जो साईं संभारिल। लखे कहीं खराया ओ न्यारा बुखारा। सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह वा फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया। सो अल्लाह
मां सदाई चवंदो हाँ साईं भी इहा ॻाल्हि फरमाईंदा हा मां बि उहा ई ॻाल्हि थो कयां साईं जो खॿे पासे वारा थोरा ढरा हो चो सो अल्लाह ओ अल्लाह ओ अल्लाह ओ वाह फलक अर्श कुर्सी ज़मीं कहें बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो मिट्टिया मां आदम जो जिस्म कहीं बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहीं करायो फिरौन जी झोलीअ में मूसा कहें ने पायो फिरौन जी झोलीअ में मूसा कहें ने पायो ज़मीन जे तख्ते ते नबी कहें उमाणिया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो वाह फलक अर्श कुर्सी ज़मीं कहें बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो मौला भला ज़बान सा नथा चौन दिल में था भायौन इजाज़त दे कदें कदें ता कदें छा बल्कि ज़मानो त सदा सौखी भाए सबको औखी भाए तू ही तू मुड़स चढ़ियला सब साईं ओ घोर वञाए ओ हक पुनल वाह वाह सुना जलसो आ त लालचा साईं खां निकाह पढ़ाइणो आ त लालचा साईं खां तावीज़ वठणो आ त लालचा पर अदा साईं में कम नाहे जे साईं जलसे ते ना आयो त पोइ साईं चङो माण्हू नाहे धक थो जे धक थो कढे असां ईअं आहियूं न अब यारी हूंदी आहे ख़ुदा कारणी या मतिलब कारणी चोसीं तुम्हारी ॻाल्हि सची क़ुरान सचो हदीस सची पर यार यारी हूंदी आहे मतिलब जी जहिड़ो ज़मानो आहे ईअं आहे न मौला भला ज़बान सां को नथा चऊं इलाहल आलमीन जी असां ज़माने में कंदा आहियूं मथऊं साईं साईं ऐं अंदरूं फोट फोट मथां तुंहिंजा ग़ुलाम अंदरूं मोकियो ॾे त हणाए अहिड़ी जो ख़बर बि न पवई परे खां ॾिसंदो मां जीअं चवंदो आहियां परे खां ईंदो हेठों बिस्मिल्लाह हितां तरो खणंदुसि हुन दर ताईं मां चयो पक भाए जा त इहो तुंहिंजो तरो कढंदो ईअं न असांजो कमु इहो आहे इलाहल आलमीन भला चऊं को नथा दिल में था भायूं मथऊं नथा चऊं त इहे मोह वाला नथा चऊं भला दिल में भाइण जी इजाज़त आहे अल्लाह फरमायो न ॿी क़ुरान जी आयत वला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इन्द रब्बिहिम युरज़क़ून दिल में भाइण जी बि इजाज़त कोन वा तव्हांखे पर हिते रब वरी अञा ॻाल्हि वाज़े फरमाए छॾी अल्लाह फरमायो हुते मनो कयूं मां ज़ुबान सां न चइजो ऐं तव्हांखे चयूं त तव्हांखे शऊर नाहे पर हिते मां रब चवांव थो त दिल में बि न भाइजो हो ज़िंदह अथव मां रब उन्हनि खे रिज़्क़ बि खाराईंदो आहियां वधाए रब ॻाल्हि फरमाए छॾी माना हुन खां अञा हिकु दर्जो मथे हुते हुयो त तव्हांखे शऊर न आहे रुगो जेरा पर मतां जेरो ईअं सम्झे त बाबा बसि ठीकु आहे जेरो आहे अलाह वटि जेरो आहे क़बरनि में अलाए कहिड़ो हाल अथनि अलाह ताला फरमायो बल्कि मां रब उन्हनि खे रिज़्क़ अता कंदो आहियां मतिलबु छा आहे मतिलबु हीअ आहे त क़ुरान तोखे हर हर ललकारे क़ुरान चवे पियो सराहत सां चए पियो त शहीद खे मोवल नाहे चवणो न को भाइणो आहे शहीद ज़िंदह
इहा ॻाल्हि ॿी आयत ते अॻिते हाणे अल्लाह वरी अॻिते हिकिड़ो इज़ाफ़ी हुकुम फरमायो आहे सलात पढ़ त वरी टी आयत गॾो गॾु असां सल्लल्लाहु सला सला शौक़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये टी आयत मुत्तसिल रब फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ वनक़सिम मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। कुरान पाक जी आयतन ते गौर कजो त जीअं अॻिते मौज़ू तव्हांखे सम्झ में अचे वलनबलुवन्नकुम ऐं असां ज़रूर बिज़रूर तव्हांखे आज़माईंदासीं इम्तिहान में विझंदासीं छा सां वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ थोड़ो ड्रिजारो ॾींदासीं ड्रिजंदव वल जूए बुख बि ॾींदासीं अल्लाह जो हुकुम वा कुरान ते यकीन आहे न वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ आज़माईंदासीं तव्हांखे थोरो खौफ ॾेई करे थोरी बुख ॾेई करे बिशैइन मिनल खौफि वल जूअ टी शइ वनक़सिम मिनल अम्वाल अॻे तूं वॾो तवंगर हुए अॻे तो वटि वॾा पैसा हुया अॻे तो वटि वॾा ॾोकड़ हुया हाणे तुंहिंजो माल खुटाईंदासीं हाणे तुंहिंजो माल जेको अॻे करोड़नि में आहे लखनि में पुॻो आहे जंहिंजो लखनि में आहे उनजो हज़ारनि में पुॻो आहे जंहिंजो हज़ारनि में आहे उनजो रुपयनि में पुॻो आहे ऐं जिनजो रुपयनि में हो अल्लाह फरमायो हाणे इम्तिहान विझंदो माए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ खौफ ॾियाए वल जूए बुख ॾींदो माए वनक़सिम मिनल अम्वाल माल खुटाईंदो माए वनक़सिम मिनल अम्वाल वल अनफुस तुंहिंजी जान अॻे मतारी ही अॻे ताक़तवर हुई अॻे उन में अल्लाह तबारक व तआला जो भन रखियो हो हाणे वरी उन में कमज़ोरी आहे कॾहिं बीमारी आहे कॾहिं बुख वा कॾहिं उञ वा कॾहिं तप वा कॾहिं बुखार वा कॾहिं मथे में सूर आहे अल्लाह फरमायो तुंहिंजी जान मां तुंहिंजे माल मां तोखे खोटी ॾेई करे इम्तिहान वठंदासीं पर उन सां गॾो गॾु रब फरमायो ऐं मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम वबश्शिरिस साबिरीन इन्हनि ॻाल्हियुनि ते जेके सब्र कनि मिठा हबीब उन्हनि खे तूं मोहम्मद करीम बिशारत ॾेई छॾ मौला किन खे बिशारत ॾियां अल्लाह ताला फरमायो वबश्शिरिस साबिरीन वरी उन्हनि जी वज़ाहत आयत में अल्लाह ते पाण फरमाई आहे वबश्शिरिस साबिरीन ओ उन्हनि सब्र करण वारनि खे मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं बिशारत अता फरमाए अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबत जिनखे मुसीबत पुॼंदी आहे जिन ते इम्तिहान ईंदो आहे धाड़ घोड़ा कोन कंदा मातम कोन कंदा रोज कोन कंदा पिटको कोन कंदा मौला उहे छा कंदा जिनके मोहम्मद मुस्तफ़ा बिशारत अता फरमाए अल्लाह फरमायो इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू उहे पंहिंजी ज़ुबान सां चवंदा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन असां आहियूं बि रब जा वरी मोटी बि असांखे रब ॾे वञिणो आहे इहे क़ुरान पाक जूं आयतूं आहिनि जैमें अल्लाह ताला इहो हुकुम फरमायो त वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबत क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मौला अञा बि कुझु आहे अब रब जे खज़ाननि में का खोट आहे छा ॻाल्हायो कोन्हे न खोट मौला फरमायो त रुगो बिशारत न अञा बि आहे मौला छा
उलाइक इहे केड़ा ओ सब्र वारा उलाइक अलैहिम जमीह वसंदो उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह ऐ मुंहिंजा महबूब इहे अथई जिन जे मथां मां रब ज़ुल जलाल जो रहमतूं वॾ फुड़े वांगुरु वसंदियूं आहिनि उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइक हुमुल मुहतदून हबीब अकरम इहे हिदायत वारा अथई हाणे इहे सभु इनाम मिलिया कंहिंखे चयो सब्र वारनि खे कंहिंखे ॿुधां कोन थो चओ ज़ोर सां सब्र वारनि खे अबा इहे भाङा उन्हनि जा जेके अलाह उन्हनि जे लाइ क़ुरान पाक में मुक़ररु फरमाया आहिनि हिकु इहा बि तव्हांखे ॻाल्हि ज़हन में हुजे त शरीयत में हर इबादत जी जज़ा महबूब ॿुधाई हर हिक जी हबीब ॿुधायो फलाणो रोज़ो हबीब फरमायो ज़कात हेतिरो सवाबु जिहाद हेतिरो सवाबु फलाणो कम ख़ैरात हेतिरो सवाबु महबूब फरमायो जेको हिकु दफ़ो मुंहिंजे मथां दुरूद पढ़े रब उन जे मथां 10 दफ़ा रहमत मोकिले हिकु हदीस ॿी हबीब फरमायो जेको हिकु दफ़ो दुरूद मुंहिंजे मथां पढ़े अल्लाह 10 रहमतूं नाज़ुल करेसि वरी 10 गुनाह माफ़ करेसि वरी 3 हदीस हबीब फरमायो जेको मुंहिंजे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़े अल्लाह उन ते 10 रहमतूं मोकिलींदो आहे अल्लाह उन जा 10 गुनाह मुआफ़ कंदो आहे 3 हदीस महबूब फरमायो वरी उन जा अल्लाह 10 दर्जा बुलंद कंदो आहे मुख़्तलिफ़ माना इबादतूं हर इबादत जो अल्लाह वरी अजुर बयान करायो मुस्तफ़ा जी पाक ज़ुबान सां उहा ज़ुबान जेका ज़ुबान कुन जी कुंजी आहे छा आहे बा वो ज़ुबान जिसको सब कुन की कुंजी कहे माना हबीब जी उहा ज़ुबान कुन जी कुंजी आहे हबीब जीअं फरमाए ईअं थींदो आहे वाह इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीनो मिल्लत हज़रत सुनो इमाम अहमद रज़ा खान सुभान अल्लाह त चओ वो ज़ुबान जिसको सब कुन की कुंजी कहे उसकी नाफिज हुकूमत पे लाखों सलाम मुस्तफा पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम अल्लाह जे हबीब हर इबादत जो सवाब ॿुधायो आहे निमाज़ जो हेतिरो सवाब ओ दुरूद जो हेतिरो सवाब ख़ैरात जो हेतिरो सवाब पर सब्र अजब इबादत वा जंहिंजो सवाब हबीब ॿुधायो ई कोन छो त अणखुट सवाब आहे हबीब हदीस में ॿुधायो क़ुर में बि अथव तव्हां ईअं असां त क़ुर ॾिनो छॾे हिन दौर में त अॻे असांजा वॾा जेके आहिनि उहे क़ुर जी तिलावत घणी कंदा ऐं हज़रत पीसी रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि मां क़ुर्बान वञा रोज़े धणी रबर तां अबा अल्लाह जे वलियनि सभिनीनि तां क़ुर्बान हो या रुगो पंहिंजे पंहिंजे तां घोर हो अबा अल्लाह जा वली वंडिया कयनि इहे त सभिनीनि जा आहिनि जॾहिं दोस्त आहिनि रब जा जॾहिं दोस्त आहिनि अल्लाह जा प्यारा आहिनि रब खे त पोइ अदा पोइ तूं उन्हनि खे कौड़ो छो रखंदे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नाला त केतिरा खणबा के सादा माण्हू या जिन माण्हुनि जे ज़हन में वहम आहे या जरासीम आहे या शक जी बीमारी आहे असां तक़ीर में मिड़ी मिसाल जे तौरु
कि हिकु ॿ नाला खणी सघंदा हूं उहे खणंदा हूं सम्झाइण लाइ। पोइ कंहिंखे वहम ईंदो आहे यार साईं मावारे पीर जो नालो कोन खयो या मुंहिंजे मुर्शिद साईं जो नालो कोन खयो। पोइ अदा पोइ अहिड़ो को हिकिड़ो जलसो रखो जंहिंजो नालो ई इहो रखो त बाबा हिन जलसे में मुफ्ती साहिबु नाला खणंदो। जलसे शान नाला, नालन जो बस रुगो नाला वेही खणा। ये बस मिसाल ॾिबा आहिनि, सम्झो था सियाणा हो न बा। इन जो इहो मतिलबु कोन्हे त जंहिंजो ज़िक्र न थियो त उहो इन में शामिल न आहे। कलंदर बि असांजो त भेटाई बि असांजो, सुल्तानुल औलिया बि असांजो त हज़रत मखदूम साहिब बि असांजो, मखदूम मोहम्मद हाशिम बि असांजो आहे, हज़रत मखदूम बिलावल बि असांजो आहे, हज़रत गौस बहावल हक ज़करिया मुल्तान वारो बि असांजो आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे रूए ज़मीन ते जेके बि वली आहिनि उहे सभु अहले सुन्नत जे अखियुनि जो नूर आहिनि। रोज़े धणी रहबर बि असांजो त सरवर नूह बि असांजो। त हज़रत पीसी रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैह जो संदन फरमान आहे मलफूज़ा शरीफ़ में मौजूद आहे। पीसी रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैह इरशाद फरमायो त मुसलमान जे मथां लाज़िम आहे त उहो रोज़ क़ुरान जो 84 पारो तिलावत करे। घणो ॻाल्हायो? 84 पारो लाज़िम आहे, पढ़े तिलावत करे तदब्बुर करे समझे त क़ुरान में छा आहे। वरी पाण अॻिते फरमायूं जे मजबूरी आहे कम थी पिया को ज़माने जो कम आहे मसरूफ़ियत आहे पीसी रोज़े वारा था फरमाइनि त वरी बि उन जे मथां लाज़िम आहे त हिकु एमीअ जेतिरो दौर रोज़ वरी बि करे। एमी खां घटि आहे ई कोन। हाणे ॿुधायो तव्हां सां घणो था कयूं? ऐनल पटी वल पधर आहे ई कोन, दौर आहे ई कोन। क़ुरान वियो छॾाइजी। क़ुरान आहे रुगो फ़ैसिलनि में कसम खणण लाइ, क़ुरान आहे घर में मथे तख़्ते ते रखण लाइ, ऐं क़ुरान पाक आहे बसि कूड़ा कसम पिया खणो सॼो ॾींहुं, अमल आहे कोन। दुआ कर मुसलमान, दुआ कर अल्लाह साईं तोखे मूंखे सभिनीनि खे क़ुरान नसीब फरमाए। अल्लाह फरमायो अल्लाह वरी अमल नसीब फरमाए। अल्लाह क़ुरान पाक सां मोहब्बत नसीब फरमाए। मुंहिंजा भाउ अज़ीज़ क़ुरान सां मोहब्बत हुई तॾहिं त सुहिणे हुसैन करबला में बि नेज़े ते क़ुरान जी तिलावत कान छॾी। किथे आहे उहो मोमिन जेको पाण खे सदाए इमाम हुसैन जो मुरीद, पर क़ुरान त उन वटि आहे ई कोन। इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु त विसाल फरमायो आहे, शहादत थी वई आहे, त बि उन जी ज़ुबान जेका हुआ उहा क़ुरान जी तिलावत फरमाए थी। अदा मुंहिंजा भाउ अज़ीज़ दुआ कर त अल्लाह तबारक व तआला तोखे मूंखे क़ुरान पाक जो आमिल कामिल बणाए। सलात पढ़ त आयत ॿुधाए सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हर इबादत जो इहा पई ॻाल्हि कयमि, हर इबादत जो सवाब मुक़रर आहे सिवाय रोज़ो ऐं सब्र। रोज़े जो सवाब मुक़रर कोन्हे। क़ुरान थो फरमाए, अल्लाह क़ुरान में फरमायो आहे इन्नमा युवफ़्फ़स्साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। रब फरमायो त बेशक अल्लाह साबिरन खे अजुर ॾींदो बेहिसाब। साबिर जो छो त सब्र ॾुखियो आहे। कंहिं शइ जे वसूल में पयल जेका रुकावट आहे उन रुकावट ते पंहिंजे नफ़्स खे रोकणु, सब्र करणु। अहिड़ी शइ जेका शइ ॾुख ॾींदड़ आहे, तकलीफ़ ॾींदड़ आहे, उन में जज़व फज़व न करणु, पंहिंजे जान खे उते रोके बीहारणु, इन जो नालो सब्र आहे। ऐं जो कुझु ॾिए थो, जो कुझु करे थो, उहो केरु थो करे? ॻाल्हायो, अलाह थो करे। मौला मञियोसीं त इम्तिहान आहिनि,
मञूं था अल्हम्दुलिल्लाह मोमिन छो ख़ल्क़ी राज़ त आहे न को कुरान पढ़ कुरान 29 सिपारो सूरत तबारक उनमें अल्लाह से फरमाया तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात उहो रब पाक जंहिंजे दस्ते कुदरत में बादशाही आहे हर शइ ते क़ादिर आहे जंहिं रब मौत खे बि पैदा कयो जंहिं रब ज़िंदगीअ खे बि पैदा कयो छो लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला जियां अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इम्तिहान में विझे ख़बर तव्हांखे पवे त केरु सुठा अमल करे थो ऐं केरु नथो करे इहो इम्तिहान अल्लाह ताला पैदा इन जे करे कयो आहे त बाबा हूअं हाणे तव्हां ॾिसो हमराह जेकॾहिं सदाईं आहे सुख में वॾेरो जेकॾहिं सदाईं आहे सुख में मज़न में त हेठियां बि मज़न में हूंदा सुख में हूंदा चवंदा वाह वाह साईं सुभान अल्लाह मज़ा ई मज़ा लॻा पिया आहिनि पोइ पंहिंजो बि गॾु हूंदुसि पोइ पराओ बि गॾु हूंदुसि न मञण वारो बि गॾु हूंदुसि त ॻाढ़ो ॿोड़ आहे न भाउ ॻाढ़े ॿोड़ ते सभु कढ हूंदा ख़बर कान पइजी सघंदी पर जंहिंमें ॾुखियाई आई वॾेरे ते जंहिंमें ॾुखियाई आई सरदार ते जेकॾहिं उहो सरदार पाण बीठो त अॻिलनि खे बि पक थींदी त यार हमराह पंहिंजे उसूल ते बीठल आहे ऐं इन जो फ़ाइदो कहिड़ो थींदो इन इम्तिहान अचण जो सरदार सां गॾु बचंदा वञी उहे जेके सचा हूंदा भाड़िया सभु भॼी वेंदा ईअं आहे या न आहे ये जेके इम्तिहान ईंदा आहिनि इन्हनि में इहा बि हिकिड़ी हिकमत ईंदी आहे त सदाईं माण्हू तरक़ी में आहे सदाईं तरक़ी में आहे तव्हां वटि बि कोन हूंदो आहे मुल्क में अबा हेल पीपल्स पार्टी थी खटेव त जेके मुस्लिम लीग में बि बीठल हूंदा आहिनि उहे बि ड्री हड़ो ॾेई भॼंदा आहिनि वठी करे बाबा जी भुटो असां था चऊं छो ॾोकड़ जे करे ईअं वरी बाबा हेल थो अचेव नवाज़ शरीफ़ साहिबु त अॻे जेके चवंदा बाबा भुटे सां सिर लॻे असां भुटो साहिबु कोन छॾींदासीं ॾिठूं त हुकूमत अचे थी गंजे जी सोचे भॼ त गंजे सां वञी मिलूं बाबा असां बि नवाज़ शरीफ़ सां गॾु आहियूं इन जो मतिलबु आहे सुख जी कढ हर को हूंदो आहे त हाणे ख़बर न पइजी सघंदी त लोटो कहिड़ो आहे ऐं फोटो कहिड़ो आहे इहा ख़बर पइजी कान सघंदी आहे पर इम्तिहान ईंदो ई तॾहिं आहे त ख़बर पवे त मुनाफ़िक कहिड़ा आहिनि ऐं सिद्दीक़ उमर उस्मान ऐं हैदर केरु आहे इम्तिहान ईंदा ई तॾहिं मुंहिंजा भाउ अज़ीज़ मुनाफ़िक महबूब जे बि ज़माने में हुया महबूब जे पुठियां बि नमाज़ूं बि अदा कंदा हुआ दावाऊं बि कंदा हुआ पर जंहिं निमाज़ पढ़ी निकिरंदा हुआ चवंदा क़ुर छो थो लहेसि हे बि असां जहिड़ो असां बि हुन जहिड़ा आहियूं क़ुर छाजो जिब्रील छाजो इहे त पंहिंजे तरफ़ां साहिर आहे जादूगर आहे काहिन आहे अॻेरा किताब पढ़ियल अथसि उतां थो ॻाल्हाए मुंहिंजा भाउ अज़ीज़ पर सिद्दीक़ सुहिणे जे साम्हूं जॾहिं बि ॻाल्हि ईंदी सिद्दीक़ खां पुछंदा हुआ सिद्दीक़ हीअ ॻाल्हि थी सघे थी सिद्दीक़ चवंदो न अकुल जे मुताबिक़ त कान थी सघे पोइ चवंदासीं ख़बर अथई कंहिं चई आहे चई तो वारे नबी मुहम्मद मुस्तफ़ा चई आहे पोइ सिद्दीक़ चवंदो जे मुंहिंजे घोट मुहम्मद चई आहे त पोइ इहा कूड़ी थी कान थी सघे इहा ॻाल्हि सची आहे ईअं आहे या न इहे महबूब जा केर हा चओ यार साहब केर हा महबूब जा महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली चओ मां सां गॾु महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली चश्मन ते रखी असां चुमंदा हूं बो बकरो उमर उस्मानो अली अब सभिनी सां मोहब्बत आया 1 2 3 4 बस तव्हांजो अंग चैन ते पूरो आहे पोइ चैन जो नालो छो था खणो सम्झाया न ॻाल्हि अॻिते हलूं था पर पुछां तो रुगो चैन जो नालो छो खयो अबा जेड़ी मल लश्कर जे सिपह सालार जो नालो खणबो आहे त उन में सिपाही पाण ई गॾु शामिल थी वेंदा अबा 5 तन पाक मञियो था
हाँ हाँ मञूं था, ख़ारजी कोन्हियूं, नासबी कोन्हियूं, अलाह बचायो आहे, पंज तन पाक मञूं था। पोइ इहे तन रुगो पंज त पाक कोन हा, ॿिया बि तन त पाक हा या न, ॿिया बि तन पाक हा, पर पंज चीसीं, पंज असां वॾनि जो नालो खयो, ॿिया सभु उन में शामिल थी विया। असां चयो असां महबूब जा बि सभु यार उन्हनि सां मुहबत कंदा आहियूं, उन्हनि सां प्यार कंदा आहियूं, पर चैन जो नालो जॾहिं खणंदा आहियूं त ॿिया सभु उन में शामिल थी वेंदा। महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधिया, पाक गली चश्मल ते रखी असां चुमदा हूं बो बकरो उमर उस्मानो अली। मौज़ूअ जे मुनासिबत सां रुगो मिसरो चवां, सभु कोन थो चवां, छो त हिन लाइ टाइम खपे। इंशा अल्लाह ताला वरी सॼी ॿुधाईंदोमांव। अली अहले सुन्नत जो काबो आ, अली हसन हुसैन जो बाबो आ। सुभान अल्लाह। अली अहले सुन्नत जो काबो आ, अली हसन हुसैन जो बाबो आ। अली पंजन गुलन मां हिकु गुल वाली साईं असां जिया समझली, महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधिया, पाक गली चश्मल ते रखी असां चुमदा हूं बो बकरो उमर उस्मानो अली। इम्तिहान सुणाईंदो ई इन जे करे आ जीअं ख़बर पवे त सचो केरु आहे। अदा बदर में मुंहिंजे महबूब जा साहबी बीठा या कोन बीठा, जंगिन में बीठा हा, सिर घोरियूं, 50 ॿार कुर्बान कयूं, पर मुंहिंजा भाव अज़ीज़ पोइते कोन हटिया। बादशाह गुज़रियो आहे, उन बादशाह जो हिकिड़ो मशहूर ग़ुलाम हूंदो, तव्हांजी बि ॻाल्हि ॿुधल आहे, चवंदा हुआसीं अयाज़, ॿुधल था न, एक ही सफ में खड़े हो गए महमूदो अयाज, न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज। इहो अयाज हो, ख़िदमत कंदो हो बादशाह जी, महमूद जी। हिकिड़े ॾियारे ते माण्हुनि ॾिठो त वॾी हिकिड़ी हाथी अचे पई, उन हाथीअ जे मथां अयाज सुवार आहे, पर कैफ़ियत कहिड़ी आहे जो अयाज खे हार पातल आहिनि, मोड़ ॿधल आहे, ऐं हाथी सिंगारियल आहे, सिंगारियल हाथीअ जे मथां अयाज सुवार आहे, ऐं लश्कर गॾु अथसि, नारा पिया हणंदा अचनि, चवंदा पिया अचनि अयाज ज़िंदाबाद, अयाज ज़िंदाबाद, अयाज ज़िंदाबाद, अयाज ज़िंदाबाद। ऐं हे चुप कयूं, हाथीअ जे मथां ख़ामोश ख़ामोश वेठो आहे, ऐं माण्हू ईअं वठी वियसि, सरगस करायऊंसि ऐं वठी विया हुनखे। माण्हुनि चयो वाह अयाज तुंहिंजी लई, हाथी बादशाह जो, उन बादशाह जे हाथीअ जे मथां अयाज सुवार ऐं मोड़ ॿधी पई आहे, हार गले में पिया आहिनि, ऐं माण्हू बि ज़िंदाबाद वाह वाह कंदा हलनि पिया। ख़ैर बाज़ार में आई वई ॻाल्हि, कुझु ॾिहाड़ा गुज़रिया, महीनो 15 ॾींहं चालीहो ई मस पूरो थियो, त वरी जो ओचितो ॾिसनि त गॾ हुआ, उन गॾ जे मथां अयाज सुवार आहे, ऐं माण्हू जेके आहिनि पोयां अचनिसि पिया गॾु, ऐं उहे माण्हू पत्थर पिया हणनिसि। अयाज़ खां पुछऊं त ओ अयाज़ ॾे ख़बर हू छा हो ऐं ही छा आहे। अयाज़ क़ुरान पाक जी आयत तिलावत कई, चई वतुइज़्ज़ु मन तशाउ वतुज़िल्लु मन तशाउ
बियदिकल खैर इन्नका ला कुल्लि शैइन क़दीर। चई जेको मुंहिंजे हाथीअ ते चढ़ण वारो तां मंज़र ॾिठो हो उहो वतो इज़्ज़ु मन तशाउ जो मज़हर हो, ऐं अॼु जेको हे तव्हां हाल ॾिठो आहे इहो वतो ज़िल्लो मन तशाउ जो मज़हर आहे। हू बि रब जे तरफ़ां हो, ही बि रब जे तरफ़ां वा। अयाज़ खे ॿई ॻाल्हियूं अखियुनि ते आहिनि। वो बि रब जे तरफ़ां वा। जॾहिं रब इज़त ॾिनी वतो इज़्ज़ो मन तशाउ, इहो बि रब जे तरफ़ां हो। पर अॼु हे मुंहिंजो हाल ॾिसो था त इहो बि वतो ज़िल्लो मन तशाउ इन क़ुरान जी आयत जो मज़हर आहे। अदा हू बि रब खां, ही बि रब खां। अयाज़ वटि पंहिंजी शइ का आहे कान जो रब ॾिनो उहो अखियुनि ते क़बूल आहे। सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीबल्लाह। सब्र वॾी शइ आहे ऐं क़ुरान ते अमल सभ खां वधीक असहाबनि कयो या अहल बैतनि कयो। अब ये कुरान पाक जा आमिल हा या नऊज़ु बिल्लाह बेअमल हा कोन था कुछ असहाब अहल बैत आमिल हा न कुरान जा, या अमल न कंदा हा, पढ़ाया कहीं हा। जेड़ो उस्ताद कामिल एड़ो शागिर्द कामिल। ईअं वा न। असां तव्हां जी अखियुनि ॾिठो केरु? हज़रत साईं शेर मुस्तफ़ा सुभान अल्लाह सीने मां। हाँ जेको मुफ्ती साहब जो नालो ॿुधी उहो ठरे थो उहो चवे सुभान। अज भी दुनिया ते चिमके पियो शेर मुस्तफ़ा जो, अज भी दुनिया ते चिमके पियो शेर मुस्तफ़ा जो, अज भी दुनिया तफ़ा जो, अज भी दुनिया ते चिमके पियो शेर मुस्तफ़ा जो। नालो पंजो विहारे, नालो पंजो विहारे वियो शेर मुस्तफ़ा जो, अज भी दुनिया ते चिमके पियो शेर मुस्तफ़ा जो, अज भी दुनिया ते चिमके पियो शेर मुस्तफ़ा जो। अदा तव्हां ॾिठो न इहो आलिम या कोन ॾिठो? तव्हां अलहमदुलिल्लाह को 100 वरे अॻे जी ॻाल्हि कान्हे। 2018 में इहो असां खां साईं जुदाई करे वियो। मुंहिंजा भाउ अज़ीज़, तव्हां हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैहि खे ॻाल्हाईंदे ॿुधंदा हुआ, उथंदे ॾिसंदा हुआ, वेहंदे ॾिसंदा हुआ। तव्हां छा चवंदा? सुभान अल्लाह, वाह जो भलोड़ो आलिम आहे, वाह जो शागिर्द आहे। सुभान अल्लाह, जेकॾहिं शागिर्द में इहो कमाल आहे त हिन जा उस्ताद छा हूंदा? अदा ज़ाहिर आहे उस्ताद खां सवाइ त कहिड़ो घड़ींदो कोन न। इहो उस्तादनि जो घड़ियल हो ऐं उस्ताद बि जहिड़ा तहिड़ा कोन हा, कामिल हा कामिल। ऐं उस्ताद जहिड़ो तहिड़ो थींदो ई कोन्हे। उस्ताद जेको हूंदो आहे अलाह हुनखे भलो कंदो आहे। त मुंहिंजा भाउ अज़ीज़ जे हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैहि जा उस्ताद कामिल हा ऐं अहिड़ो जिन असांखे शागिर्द तैयार करे अता फरमायो त तोखे मञणो पवंदो, मञणो पवंदो, मञणो पवंदो त महबूब जा असहाब अहल बैत मिठे मोहम्मद करीम जा पढ़ायल। मौलवी साहब इहा पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि कई अथई न, मां क़ुर मां ॻाल्हि कई। पंहिंजे तरफ़ां न, ॿाहिरां छो ॿुधाए? क़ुर ॿुधंदव? इहा ॻाल्हि क़ुर में मौजूदु आहे। किथे? पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब
हबीबल्लाह, अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इद बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। या ताजी हजार दफ़ा ॿुधल पर जंहिं पासे तवज्जो थो ॾियारे उहा अॼु ॾिजो। लक़द मन्नल्लाहु, तहक़ीक़ अल्लाह तबारक व तआला एहसान फरमायो, थोरो फरमायो मोमिनन जे मथां जो अल्लाह तबारक व तआला उन्हनि देश वॾे शान वारो वॾे मक़ाम वारो रसूल रवानो फरमायो। इलाहल आलमीन वो रसूल छो रवानो फरमायो? अल्लाह ताला फरमायो जीअं मुंहिंजूं आयतूं तिलावत करे तव्हांखे ॿुधाए, तव्हांखे पाक करे अॻिते वयुअल्लिमुहुम, ऐं मुंहिंजो महबूब उन्हनि खे किताब पढ़ाए। हाणे मूंखे ॿुधायो, अॻिते कोन था हलूं, मूंखे ॿुधायो त हबीब इहा पढ़ाइण वारी ड्यूटी अदा कई या न? क़ुरान फरमायो वयुअल्लिमुहुम, हबीब मौला मोकिली छो? क़ुरान छो मोकिली? सबब रब ॿुधाया, हे उन जा सबब आहिनि, हे कारण आहिनि, हिननि कारण ई मोकिलियुमि। मौला छा कहां? अल्लाह फरमायो इन जे लाइ जीअं तव्हांखे पाक करे, मुंहिंजूं आयतूं ॿुधाए। अदा हबीब पाक कया या न कया? हाँ, कुफर मां कढी इस्लाम में आंदा पाक कया या न कया? हाँ, ये हबीब पाक बि कया। भला ॿुधायो हबीब अल्लाह जूं आयतूं पढ़ी ॿुधायूं या न? हबीब ये पढ़ी ॿुधायूं। हाणे अॻिते वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, हबीब आयो आहे तव्हांखे किताब सेखारण। अदा पोइ मूंखे सच ॿुधाए त हबीब अकरम क़ुरान पढ़ायो या कोन पढ़ायो? ॻाल्हाए। पोइ हाणे मां तोखां पुछां थो त हबीब कंहिंखे पढ़ायो? क़ुरान आहे न, क़ुरान चए थो पढ़ाई। हाणे क़ुरान खां पुछूं त कंहिंखे पढ़ाई? अबा जे उस्ताद जिथे आहे त शागिर्द भाई पीउ त थींदो ई तॾहिं। पीउ जॾहिं पुट या धीअ ॼमेसि, औलाद हुजेसि त पीउ आहे न। जे औलाद आहे ई कान त पोइ पीउ लिखबो कोन। पोइ चयो वॾा औलाद कान थी आहे, हमरा खे पीउ छा सॾिजे? मुंहिंजा भाउ जी त उस्ताद थींदो ई तॾहिं जॾहिं शागिर्दनि जो वजूद आहे। जेकॾहिं पढ़ाइणो आहे त पोइ पढ़ण वारा बि आहिनि। पोइ क़ुरान चयो हबीब पढ़ाइण आयो, इन क़ुरान ई साॻियो ॿुधायो त पढ़ियो अबू बकर पढ़ियो, उमर पढ़ियो, उस्मान पढ़ियो, अली पढ़ियो, हसन पढ़ियो, हुसैन पढ़ियो, अमीर मुआविया पढ़ियो, सैयदना अबू सुफियान पढ़ियो, अबू तलहा पढ़ियो, अब्दुर रहमान बिन औफ पढ़ियो, हजरत अबू उबैदा बिन जर्राह। अहिड़ा महबूब पढ़ाया, अहिड़ा महबूब पढ़ाया। खुदा पाक जो कसम आहे क़यामत ताईं वली ईंदा, बुज़ुर्ग ईंदा, पर यार असहाबन सगोरन खे जहिड़ो सबक मुहम्मद मुस्तफ़ा पढ़ायो अहिड़ो सबक वरी को न पढ़ी सघियो आहे, वरी न को पढ़ी सघंदो। ईअं आहे न। क़ुरान फरमायो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे पढ़ायो आहे, इन्हनि खे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ायो। अदा पोइ जॾहिं पढ़ाया हबीब त पोइ अमल बि त ओड़ो कयो हूंदव न। ईअं आहे न। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाब हुजनि या अहल बैत हुजनि, उहे क़ुरान जा आमिल कामिल हुया। ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटो सुहिणो इमाम हुसैन। सुभान अल्लाह। वाह हुसैन मरहबा, वाह जो मल्हाई करबला। अबा वाह जो मल्हाई या हारियो? ॻाल्हायो। वाह जो मल तकीर ॿुधी तव्हां कंदा वसाईं जी मुफ्ती साहब जी वाह जी तकीर। हाँ, वाह जो निभाई। पोइ छा जो रोडनि ते रियूं आहिनि, छा जूं रड़ियूं आहिनि, छा जूं रड़ियूं आहिनि? कहिड़ो मुस्लमान आहे? असां त ख़ुदा पाक जो कसम आहे इहो मुंतसिब मुस्लमान आहे। मुंतसिब यानी रुगो पाण खे इंतिसाब करे थो त मां मुस्लमान, इस्लाम सां मुंहिंजी निस्बत आहे, पर हक़ीक़ी में इहो मुस्लमान सॾाइण जे लाइक़ु न आहे। मुस्लमान उहो आहे जेको अॼु 15वीं सदीअ में बि चए थो त हुसैन घोड़ा घोड़ा कान कई, हुसैन वाह वाह माह जी करबला मल्हाई। वाह हुसैन मरहबा,
वाह जो मल्हाई करबला, वाह हुसैन मरहबा, वाह जो मल्हाई करबला। पंहिंजो सिर तू कटाए वे, दीन नबीअ जो बचाए वे, सबको सब्र जो पढ़ाए वे, वाह हुसैन मरहबा, वाह हुसैन मरहबा, वाह जो ला, वाह हुसैन मरहबा, वाह जो मल्हाई करबला। चियाले सुन्नत वारन के अलबे सां मोहब्बत ना बुध बटाका, बटाकी भी ज़माने में खोड़, पर ये तो कोन बुधी हुंदी गाल। जै वट न हुसैन वारी निमाज, जै वट न हुसैन सोने वारी सुन्नत, जै वट न सोने हुसैन वारी दस्तार, जै वट न सोने हुसैन वारी मस्जिद, न को जुम्मो, न को तरावीह, न को ईद, न को कलमो, न को निमाज ओहड़ी। वो तो उन्हनि खे चवे जेके इमाम हुसैन जा मुरीद आहिनि, अहले सुन्नत वारा मोहब्बत अहल बैत सां कोन था कनि। वो हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमीअ लिखियो आहे त हिकिड़े बादशाह वरती सुहिणी नौकरियाणी, ग़ुलाम अॻे खपंदा हुआ, सुहिणी बादशाह जी उन ते दिलि अची वई, पर इत्तिफ़ाक़ अहिड़ो उहा जेका नौकरियाणी ही यानी बानी, उन बानीअ जी दिलि अॻे कंहिं इंसान सां फाथल ही। उहा आई जो बादशाह वटि त वीचारी बीमार थी किरी पई। बादशाह तबीब घुराया त चाकु थी पवे। राति जो सुतो पियो, ख्वाब लधई, ख्वाब में कंहिं चयसि परेशान न थी, सुबुह हिकिड़ो अल्लाह जो प्यारो बानो ईंदो, तुंहिंजी इन बानीअ जो इलाज कंदो, मसइलो हल थींदो। बादशाह सॼी राति इंतज़ारु कयो, सुबुह जो हिकिड़ो सुहिणी सूरत वारो सुभान अल्लाह अची पहुतो। चईसीं तव्हांखे गोलियुमि पे, अचो हे बीमार आहे, हिन जो इलाज कयो। उन अल्लाह जे प्यारे बाने पाण सां हिकिड़ो अहिड़ो माण्हू वरितो जेको इलाइक़े सॼे खे सुञाणींदो हो, ॻोठनि जी बि ख़बर हुअसि, नालनि जी बि ख़बर हुअसि। ख़ुदा पाक जो कसम, उहो अल्लाह जो वली उन बानीअ जे भरिसां आयो, नब्ज़ ते हथु रखी हुन माण्हू खे चई बाबा हाणे शहरनि जा नाला खण। उन माण्हू चयो शाहपुर, चई अॻिते हल, चई सागड़, चई अॻिते हल, चई रूम, चई अॻिते हल, चई समरकंद, चई अॻिते हल, चई बुखारा। त उन मरीज़याणी जी जेका नब्ज़ ही उहा हलणु शुरू थी वई। अल्लाह जे प्यारे बाने चयुसि, चई हाणे बीह जा, बुखारा में जेतिरा महला आहिनि, पाड़ा आहिनि, हाणे पाड़नि जा नाला खण। चई न्यू कॉलोनी, तो वो पई आहे, चई अॻिते, चई बेरूमल प्लाट, चई अॻिते, फिलाणो फिलाणो फिलाणो। अची नालो खईं हिकिड़े पाड़े जो, वरी उते उन मरीज़ यानी जी नब्ज़ अञा धक धक शुरू कई। चई हाणे इन्हनि पाड़नि मां नाला खण घरनि जा। चई शरनि जा घर, ॾाहिरनि जा घर, फिलाणनि जा घर, जूणे जन जा घर, फिलाणनि जा घर, फिलाणनि जा घर। हिकिड़े घर जो नालो जो खईं त उहा जेका सुतल माई ही, उन अखियूं खणी पटियूं। चई हाणे इन घर में जेके भाती आहिनि उन्हनि जा नाला खण। फिलाणो खान, फिलाणो खान, फिलाणो खान, फिलाणो खान, फिलाणो खान। ओ मसूद अहमद खान। जेड़ी मल इहो नालो खईं त उहा जेका बीमार सुतल ही उथी करे वेही रही ऐं शूकारा भरण लगी। चाक जगी भले शूकारो वॾो भरे ऐं वेही रही ऐं चाक थी पई। बादशाह के सॾे चई तुंहिंजे कम जी कान्हे, हिन खे ओ इन माण्हू सां परणाए छॾ। हिन खे ॿी का बीमारी कान्हे, हिन खे ॿी का बीमारी कान्हे, हिन खे इश्क जी बीमारी आहे। ऐं मुंहिंजा भाउ अदीद, इन माईअ खे ज़माने जो कूड़ो इश्क हो, इन माईअ खे कूड़ो इश्क हो। इहो कूड़ो इश्क आहे बंदनि जो, इहो ठीकु कोन्हे, इहो ग़लति आहे, इहो मजाज़ आहे। इन मजाज़ जे इश्क में हुनजी दिलि महबूब जे ॻोठ, महबूब जे शहर, महबूब जे पाड़े, महबूब जी
जी ज़ात ते दिल धक धक करेसि पई त पोइ मुंहिंजा भाउ अज़ीज़ उहो त मुसलमान ई कोन्हे जंहिंजी दिल अहल बैत जे नाले ते धक धक न करे। असां अहिड़े खे मुसलमान मञींदा ई कोन्हे। सचो मोमिन उहो आहे जेको असहाब ते बि धक धक दिल कंदी आहे त अहल बैत ते बि दिल धक धक कंदी आहे। ईअं आहे या न? वो कूड़े इश्क वारी जेकॾहिं उन जी दिल मचिलजे थी पंहिंजे इश्क वारनि सां माशूक जे नाले ते त पोइ मुंहिंजा भाउ अज़ीज़ ओ मवाली इहे ॻाल्हियूं छॾे ॾे, इहे कंहिं ॿिए सां वञी कजां। असां त इहा ई ॻाल्हि कयूं था, वाह हुसैन मरहबा वाह जो मल्हाई, वाह हुसैन मरहबा वाह जो मल्हाई करबला, पंहिंजो सिर तूं दीन नबी जो बचाए वए, सबको सब्र जो पढ़ाए वए, वाह हुसैन मरहबा। थोड़ो हथड़ो लो दे, वाह हुसैन मरहबा वाह जो मल्हाई करबला, वाह हुसैन मरहबा वाह जो मल्हाई करबला। इंशाअल्लाह ताला 10 मुहर्रम ते पंहिंजो वॾो जलसो थींदो आहे। टाइम पूरो थी वियो आहे। इंशाअल्लाह 10 मुहर्रम ते सुबुह जो 8 बजे खां जलसो जीअं दस्तूर खां थींदो आहे। ऐं इमामनि सगोरनि जी ख़ैरात कयो। इमामनि सगोरनि जी ख़ैरात त उन्हनि ख़ारिजनि जो बि कंधु भॼे जेके चवंदा आहिनि त सबील हराम आहे, जेके चवंदा त इमाम हुसैन जे नाले ते ख़ैरात नंगर करणु हराम आहे, भले उन्हनि जो बि कंधु भॼे, इस्लाम जो हुकुम चिटो थिए, इमामनि सगोरनि जी ख़ैरात कयो। सवाब आहे, सवाब आहे, सवाब आहे, सवाब आहे, भलो कमु आहे। पर एतिरो चवां थो त घर में नंढड़ियूं नंढड़ियूं देगिड़ियूं लाहिण खां भलो अथव त हिकु जॻह ते गॾिजी कयो। उन्हनि जो बि सवाब वॾो आहे, उहो बि भलो आहे। हिकु जॻह ते गॾु थियूं था, जिथे उते अचो, उते प्रोग्राम में शिरकत कयो, पंहिंजे लंगर जो हिसो बि उन में विझो त जीअं तव्हांजी सॼी मख़लूक अचे, उते सभु खाइनि। इमामनि सगोरनि जे इन लंगर में निस्बत में बरकत आहे। इंशाअल्लाह 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते अकेला कोन ईंदा हो, जमायत गॾु वठी ईंदा हो, सॼी सिंध मां माण्हू ईंदा। प्रोग्राम हले पियो साईं वॾनि जे वक़्त खां। तव्हांखे ख़ुदा कारणी दावत आहे, सुबुह 8 बजे पहुची वञिजो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।